अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। जीअं त मां जो ॼातल सुञातल फ़कीर मारूफ़ सोलंकी कहाणीकार यूट्यूब चैनल मुश्ताक परदेसीअ ते हाज़िर थी रहियो आहियां। कुझु ॾींहं थी विया आहिनि, घणनि दोस्तनि मूंखे फ़ोनियूं कयूं, मैसेज कया त तुंहिंजूं कहाणियूं कोन थियूं अचनि वग़ैरह। साईं असां ॾे मोकिल, देश में हुजो, परदेस में हुजो, हिंद में हुजो, सिंध में हुजो, किथे बि हुजो, अलाह ई अलाह रसूल मदीने वारो तव्हांखे ख़ुशि कंदो। त ही सिंधी लोक कहाणियूं बादशाहनि, राणियुनि, शहज़ादनि, वज़ीरनि, सौदागरनि, अकुलमंदनि ऐं बेवकूफ़नि ऐं ठगनि जूं कहाणियूं इहे जेके आहिनि मां तव्हां ॾे हर तबिके जी मोकिले रहियो आहियां। ॿुधी इनशाला तव्हांखे पसंदि कंदव ऐं हिननि जी मोट तव्हां मूंखे सुठी ॾींदव। तव्हां बि ॾिसो, तव्हां पंहिंजे दोस्तनि ताईं बि पहुचायो। इन जो को बि पैसो कोन्हे, को मुफ़्त जी शइ आहे। जेतिरो छो त तव्हां मूंखे मान भलो ॾिनो आहे, मूंखे मोट भली ॾिनी आहे, मूंखे इहा ई ख़ुशी आहे। तव्हांजो मां शुक्रियो अदा कयां थो ऐं शुक्रगुज़ार बि आहियां ऐं तव्हांजो दुआगू बि आहियां, तव्हांखे दुआऊं बि कंदो रहां थो। त तव्हां मूंखे मशहूरु कयो आहे, पूरी दुनिया में मां मशहूरु थी वियो आहियां। ऐं हींअर जेका मां हीअ कहाणी तव्हांखे ॾेई रहियो आहियां, अयाणू हकीम, मथां अथसि बेवकूफ़नि जूं कहाणियूं, अयाणू हकीम। हाणे अयाणू हकीम ॾिसूं त इहो छा थो ॿुधाए, मां तव्हां ताईं पहुचाए रहियो आहियां, इन खे सम्झिजो ऐं ॿुधिजो। अयाणू हकीम हिकिड़े अयाणे माण्हूअ खे हिकमत सिखण जो माना, अयाणे जो मतिलबु मां तव्हांखे सम्झायां त हिकिड़ो माण्हू बेअकुल हूंदो आहे, मोगो हूंदो आहे। हिकिड़े अयाणे माण्हूअ खे हिकमत सिखण जो अची शौक़ु थियो। हो हिकिड़े हकीम वटि वियो ऐं खेसि हिकमत सिखण लाइ ॾाढी मिंथ मेड़ कयईं। हकीम चई त पुछा हिकमत बचा, कयईं हकीम चयो त बचा, हिकमत सिखणु सवली न आहे। जो तोखे हिकदमि सेखारियां, हाणे तूं मूं वटि नौकिरी कर, पोइ आहिस्ते आहिस्ते कम मां वाक़ुफ़ु थी वेंदे। इहो त ज़ाहिरी आहे, कहिड़ो बि कमु हूंदो आहे, कंहिंखे ॾसिबो आहे त पोइ उहो आहिस्ते आहिस्ते पंहिंजे हिसाब सां, जीअं ॾिसो घोटु कुंवार नई परिणिजी आहे, उन घर जे असांजे माहौल जी ख़बर कहिड़ी, पोइ उहा बि आहिस्ते आहिस्ते पंहिंजे घर खे सम्झंदी ऐं सम्झंदी वेंदी आहे ऐं मज़बूत थी वेंदी आहे। पोइ हुन में अकुल बि अची वेंदो आहे, दिमाग़ बि अची वेंदो आहे, पोइ उहा हुनराइती बि थी वेंदी आहे। इहे कहाणियूं अथव। ऐं हाणे हिनखे चयो त जीअं चवंदे तीअं कंदुसि। हुनखे बि त सिखणो हुयो, पिराइणो हुयो, मूंखे रुॻो हिकमत सेखार। पोइ हकीम हिन माण्हूअ खे दवाउनि कुटण जे कम ते रखियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ हिकिड़े जत जी ॾाची बीमार थी पई। हिन ॾाचीअ जा घणा ई इलाज कया, पर ॾाची चाकू न थी। ॾाची हुई त तमामु भली, जंहिं करे जत खे ॻणती थी पई। ॿी वाह न ॾिसी जत पंहिंजे ॾाचीअ खे हकीम वटि वठी आयो। हकीम ॾाचीअ जी चङी तरह तपाश कई। ॾाचीअ जे ॻिचीअ खे चकास कंदे हिन जत खां पुछियो त हीअ ॾाची काल्ह या टियों ॾींहुं गिदड़नि जे वाड़े में त कान वई हुई? जत चयो त हाओ, टियों ॾींहुं बराबरि गिदड़नि जे वाड़े में वई हुई। हकीम खे पक थी त ॾाचीअ जे निड़ीअ में गिदरो फासी पियो आहे। सो ॾाचीअ जो वात खोले निड़ीअ ते ज़ोर सां धकु हयाईं त गिदरो ॿाहिरि वञी पट ते किरियो। पोइ हकीम जत खे चयो त ॾाची हाणे चाकू आहे, जत खेसि पैसा ॾेई दुआऊं कंदो। ॾाचीअ जे काए हलियो वियो। अदा इहे अकुलनि जूं ॻाल्हियूं ॾिस न। हकीम चढ़िया कोन हिनखे, हुन जेके पिरायो आहे, हुननि जेको पढ़ियो आहे, जेको सिखियो आहे, हुननि अमलनि ते पंहिंजनि ते क़ाइमु आहे। त ॾिस ॾाची कीअं हुनखे सम्झ में आई त हिनखे गिदरो निड़ीअ में फाथो आहे। सॼी ॾाची हुन चेक कई, पोइ छा मुकई, गिदरो ॿाहिरि वियो, हुनजी ॾाची चाकू थी वई। हुनखे का ॿी बीमारी हुई त कान्हे। तव्हां बि कंहिं बि दिमाग़ वेड़ायो था कंहिं बि कम में कार में, पहिरीं हुनखे सोचींदा कयो, भली मरीज़ हुजे, ढोर हुजे, इंसानु हुजे, जानवर हुजे, कहिड़ी बि शइ हुजे। हाणे चाकू आहे, जत खेसि पैसा ॾेई दुआ कंदो। ॾाची काए हलियो वियो। इन ई अयाणे जॾहिं इहो लका ॾिठो त कीअं न हकीम ॾाचीअ जो इलाज करे थोरी देरि में पैसा कमाए वरिता। हाणे उहो जेको शागिर्दु कयईं, हाणे उन सॼो लका ॾिठो वेठे पिए हकीम जो।
हिन खे पक थी त सॼी हिकमत हिन मुक में आहे। सो हकीम जे नौकिरी छॾे खान से मोकिलाए घर रवानो थियो। अला बेवकूफ़ में बेवकूफ़ ॾिसूं हाणे कहिड़ियूं ग़लतियूं थो करे। हुन सोचियो थो की हिन हकीम हुनखे मुक ईअं आयो गिदरो निकितो आहे, ॾाची चाकू थी विया, झटि पैसा कमायासीं। हाणे हू मुक हिकिड़ी मुक जे हिसाब सां हुनखां मोकिलाए निकिरे थो। हाणे ॾिसूं त हीउ पिराए थो या हिनखे फिल्म खीचीअ में या नोट खीचीअ में थो पए या हर्जी थियो थिए। कुझु ॾींहं खां पोइ के दवाऊं हड़ में ॿधी हिकिड़े तरफ़ रवानो थियो। हलंदे हलंदे अची हिकिड़े ॻोठ में पहुतो ऐं उते जे माण्हुनि खे ॿुधायईं त आउं हकीम आहियां, को बि बीमार हुजे त उनजो इलाजु कंदुसि। माण्हुनि चयो था असांजे ॻोठ में हिकिड़ी ॿुढड़ी 2 महीननि खां सख़्तु बीमार आहे। चङो थियो जो तूं आहे, असीं हींअर हकीम ॾांहुं खणी थी वियासीं। पोइ त इन माण्हूअ खे पोड़ीअ वारे झूपड़ीअ में वठी विया। पोड़ीअ वीचारीअ बीमारीअ सबबु घणो ज़ैफ़ थी वई हुई। हिन माण्हुनि खां पुछियो त हीअ पोड़ी काल्ह या 3 ॾींहं गिदरनि जे कंहिं वाड़े में त वई हुई छा? माण्हुनि चयो त हीअ वीचारी त 2 महीननि खां बीमार पई आहे ऐं हीअ केॾांहुं बि कान निकिती आहे। ॾिस, पहिरीं ग़लती आहे हुन बेवकूफ़ी कई जो अध में उमिरि छॾे वठी भॻो हुनजे अकुल ते। हू त पुराणो माण्हू हुयो, तजुर्बेकार हुयो। हाणे पहिरीं ग़लती आहे कई। हिन चयो त पोइ मूं वटि हिन जो को बि इलाजु कोन्हे। हाणे बाक़ी जे चवंदव त हूअ गिदरनि जे वाड़े में वई हुई त पोइ आउं हिन जो इलाजु कंदुसि। माण्हू वीचारा ॾाढो सिसरन थिया ऐं लाचार थी चयाऊं त अदा बराबरि पोड़ी गिदरनि जे वाड़े में वई हुई। इहो ॿुधी हिन पोड़ीअ जो वात खोलियो ऐं कंध में ज़ोर सां धकु हयो। हिक ई मुक सां पोड़ी वीचारीअ जो कंधु भॼी पियो ऐं मरी वई। हाणे इन खां वधीक अञा ॿियो कहिड़ो था बेवकूफ़, अञा इन खां वधीक ॿियो कहिड़ो चइबो। इहो हाल ॾिसी ॻोठ जा माण्हू अची हकीम ते कावड़िया ऐं हिन खे चयाऊं त असां तोखे वधीक कुझु बि कोन था चऊं, रुॻो टुकरीअ ते हली पोड़ीअ लाइ क़बर खोटे ॾे। टुकरीअ ते जबल हो टिकड़ूं, सो सुबुह शाम खां वठी शाम ताईं महिनत करे मस क़बर खोटे तयारु कयाईं। पोइ जिंद छॾाए वठी भॻो। अयाणू हकीम पंधु कंदो कंदो अची हिकिड़े ॿिए ॻोठ में पहुतो। उते बि माण्हुनि खे ॿुधायईं त आउं हकीम आहियां। इन ॻोठ में बि को हिकिड़ो माण्हू बीमार हो, तंहिंखे हकीम ॾांहुं खणी थी विया। माण्हुनि चयो इलाजु कर। हिन मरीज़ खे वञी ॾिठो ऐं हुनजी चङी तरह तपास करे चयाईं त आउं हिन जो इलाजु कंदुसि, पर पहिरें मूंखे ॿुधायो त हिते जे ज़मीन नरम आहे या सख़्तु। इन ते माण्हुनि मथसि ॾाढो कावड़िया ऐं खेसि चरियो सम्झी धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियाऊं। हाणे बेवकूफ़ त बेवकूफ़ ई हूंदो न। सो धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियाऊं। सो इहो हुयो बेवकूफ़नि जूं कहाणियूं। ऐं अयाणू हकीम माना मोगो, सम्झ हुनखे कान हुई। इहा कहाणी जेका मां तव्हां ते मोकिली त माना हकीम बि आहिनि, डॉक्टर बि आहिनि जेके ग़लतियूं हुन थींदियूं आहिनि, पर इहो थोरे माना ॻाल्हि में रुॻो हुनजी हिकमत ॾिसी ऐं वठी भॻो त हाणे मां लख ठाहींदुसि। इन मूं लख त कोन, पहिरीं हुते मुक सां माई मारियई, वरी हुते वञी पुछा करणु लॻो त ज़मीन नरम आहे या पकी आहे। हाणे तुंहिंजो कहिड़ो कमु आहे, तूं पूरो कोर्स कयो ई कोन्हे को त तूं यकदमि हकीम किथो थी। उन हकीम थियण में टाइम खपे अवल खां आख़िरत ताईं। जीअं 1 खां 100 ताईं अंग हूंदा आहिनि, पोइ इहे जेसिताईं माण्हू पका नथो करे तेसिताईं माण्हू नाकार आहे। हीउ को सवलो कमु कोन्हे, पोइ माण्हू अॻिते वधे। ऐं तव्हांखे बि को कमुकार करिणो हुजे, कंदा हुजो, भली भाॼीअ जो हुजे, माल जो हुजे, या का मज़ूरी हुजे, या किथे तव्हांखे विहांउ शादीअ में वञो था, पर मतिलबु कहिड़ो बि कमु लिख पढ़ जो हुजेव, डॉक्टरनि जा कोर्स हुजनिव, पर उनखे अधूरो किथे बि न छॾियो। उहो मुकमल कयो करे कमु, पोइ उनखे सम्झी पको करे पोइ निकिरो। बाक़ी ईअं न त फलाणो माण्हू जेको आहे हीअं करे थो, मां बि ईअं कयां, ईअं कॾहिं बि कोन थींदो।
थींदो तॾहिं जॾहिं तव्हां पका थींदो। सो महिरबानी करे तव्हां बि ॾिसो, पंहिंजे दोस्तनि ताईं बि मुंहिंजूं भलियूं ॻाल्हियूं अथव, मुंहिंजूं भलियूं कहाणियूं अथव, पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचायो। हीअ मुश्ताक परदेसीअ जो चैनल आहे जंहिं ते मां कहाणियूं ॾेई रहियो आहियां। इन जो मोबाइल नंबर जेको आहे मां तव्हांखे हर पार्ट में हाणे ॾींदो रहंदुसि। का बि इन में ग़लती आहे, का ॻाल्हि आहे, का पुछणो आहे, या तव्हांखे का रिकॉर्डिंग कराइणी आहे, या कोई इंटरव्यू ॾियणो आहे, त तव्हां हुन सां राब्तो करे सघो था हिन नंबर ते 030 88 25 6074 0308 8256 इहो अथव चैनल वारे मुश्ताक परदेसीअ जो नंबर। जिथे बि हुजो, सिध में परदेस में हुजो, भली पंहिंजे कमनि में हुजो, कारनि में हुजो, हंधनि में हुजो, बिस्तरनि में, गाॾियुनि में हुजो, सफ़रनि में हुजो, पर अलाह ऐं अलाह जो रसूल तव्हांखे ख़ुशि कंदो। तव्हां बि ॾिसो ऐं हीअ मुंहिंजूं कहाणियूं पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचायो। मुख़्तजूं हुन पैसा कोन्हनि खे, छो त तव्हां ई मूंखे हिन पूरी दुनिया में मशहूरु कयो आहे ऐं मूंखे ख़ुशी आहे। मां तव्हांजो थोरा हितां मां हर वक़्तु तव्हांखे बि ॾिसां पियो थो त कहिड़नि दोस्तनि मूंखे लाइक कयो आहे, लाइव कयो आहे, कमेंट कयो आहे ऐं कमेंट कयो आहे। मां सभु कुझु ॾिसां पियो थो टच ते। ऐं हीअ जेको नंबर मूं तव्हांखे ॾिनो आहे, तव्हां मुश्ताक परदेसीअ सां राब्ते में रहिजो ऐं इन खां पुछिजो ऐं इन सां ॻाल्हाइजो। जंहिंखे बि कुझु ॾियणो आहे, वठिणो आहे, त इन नंबर ते राब्तो कंदा। हाणे तव्हां खां वरी ॿिए पार्टनि ताईं, ॿिनि कहाणियुनि ताईं, तेसिताईं मां तव्हां खां मोकिलाए थो। अस्सलाम वालेकुम।